हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। कृष्ण भॻवान पूरन अवतार हूंदे बि विद्या गुरु संदीपन जे अनन्य चित सां शेवा कई ऐं संदसि घर लाइ जंगल मां काठियूं बि करे ईंदो हुओ। विश्वामित्र श्री राम ऐं लक्ष्मण खे अवतार ॼाणी पंहिंजी रक्षा लाइ वठी वियो, पर हिननि संदसि कहिड़ी न प्रेम सां शेवा कई, छो त धर्म उपदेशक गुरु थी पियो हुओ ऐं कुझु शास्त्र विद्या बि ॾिनाई। हू प्रेम ऐं श्रद्धा सां संदसि पेरनि खे ज़ोर ॾींदा हुआ। सवेल उथी करे सनानु कराईंदा हुआ, बाग मां पूजा लाइ गुल पटे ईंदा हुआ ऐं संदसि आज्ञा खां सवाइ कुझु बि न कंदा हुआ। श्रेष्ठ मुनि संदसि कुल गुरु हो त हुन जा त चारई ॿाहिरि हथ ॿधा दास हूंदा हुआ। राति ॾींहुं संदसि आज्ञा में रहंदा हुआ ऐं सभु व्यवहार अथवा परमार्थ जा कम संदसि मोकल वठी पोइ कंदा हुआ। संतनि ऐं महात्माउनि जो बि वॾो सम्मान ऐं आदर करणु घुरिजे ऐं इहा बि ॼाण ईश्वर जी भक्ति आहे, छो त भॻवान खे पाण खां वधीक पंहिंजा भगत प्यारा आहिनि। संतनि जी भक्ति मां ज्ञान जी प्राप्ति बिल्कुलु जल्द थिए थी। हिकु दफ़े घणा ऋषि मुनि संत महात्माऊं हिकु स्थान ते गॾु थिया हुआ। वीचार हलियो त हिन संसार में वॾो केरु आहे जंहिंजो ई असांखे पूजन करणु घुरिजे। हिकु ऋषि चयो त सभ खां वॾी धरती आहे, उहा भारी बि आहे ऐं सभु कुझु पैदा बि उन मां थियो आहे, सो हुन जी पूजा करणु घुरिजे। ॿिए चयो त धरती खे त शेषनाग खणी वेठो आहे, त चइबो त हू बली आहे, बलवान त हू आहे जेको धरती खे खणी वेठो आहे, इन करे उहो पूजण जो योग्य आहे। तंहिं चयो त शेषनाग खे त शिव भॻवान गले में पाए वेठो आहे, सो सदा शिव वॾो चइबो। चौथे चयो त शिव भॻवान खे त पार्वती समेत कैलाश पर्वत खणी वेठो आहे, उहो त पोइ वॾो चइबो। पंजे चयो त कैलाश पर्वत त रावण सभिनी जीवन समेत केतिरा दफ़ा हथनि ते खयो हुओ, त रावण सभिनी खां वॾो चइबो। छहें चयो त रावण खे त बली 6 महीना पंहिंजे बगल में दॿाए रखियो हुओ ऐं आख़िर तारा खे दया आई जंहिंखे हुतां छॾायो हुओ। सतें चयो त भाई उन बलीअ खे त श्री राम हिकु तीर सां मारे विधो, त चइबो त राम ई सभिनी खां वॾो लिखिबो ऐं उन जी पूजा करणु घुरिजे। अठें चयो त श्री राम पंहिंजे भक्तनि जे वस में आहे ऐं पोइ सिद्ध थियो त भगत ई भॻवान खां वधीक ऊचो थियो आहे। शबरी खे बि भॻवान राम ख़ुदि ईअं ई चयो हुओ त मूं खां वधीक मुंहिंजे भक्तनि खे लिखणु घुरिजे। कबीर भगत पंहिंजे गुरु रामदास जो कयल फ़ैसिलो ॿुधायो त तीर्थनि खां बि वधीक भॻवान जा भगत वॾा आहिनि। हिन शब्द में पहिरियों त सवाल आहे ऐं पोयों अधु गुरु जो जवाबु आहे। संत तीर्थनि खे बि पवित्र कनि था, इहो ई गुरु रामदास जो फ़ैसिलो आहे। भॻवान खे मथे खे संदसि भक्तनि खे ॼाणिजे, भॻवान खां मथे भॻवान जे भक्तनि खे ॼाणिजे। सारे ब्रह्मांड जी हर हिकु जीव या वस्तु में उहो परमात्मा पहुचे, इहो ई सचो ज्ञान आहे। चओ जय सियाराम। अगरि हीअ नंढड़ी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो ऐं असांजो YouTube चैनल आत्मज्ञान ते वञो ऐं असांजो पुराणियूं कथाऊं ॿुधो ऐं लाभ करायो। चओ जय सियाराम।